अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोफ़ी का पंजाबी ड्रामा जे नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन बि ऑल करे छॾियो था जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियों ॿाहिरि ताईं भावुक ताईं पहुची सघे। दोस्तों महिरबानी करे सब्सक्राइब ज़रूरु कंदा छो जो सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन थो करे बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो कीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तर जीअं त मेगा सोफ़ी पंजाबी ड्रामा जो ईंदा नए एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। चवंदो त मूंखे थींदो आहे जेकॾहिं कंहिं बेगुनाह जो रत वहंदो आहे भले उहो मुंहिंजो दुश्मन ई छो न हुजे, मां इंसाफ़ पसंदि माण्हू आहियां। सावल खान बि हुनखे चवंदो हा इहा वॾी बुरी ॻाल्हि आहे, मूंखे बि पाण पिणु जेको आहे ॾुख थींदो आहे। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जाबिर ख़ान जेको आहे सो पंहिंजे दोस्तनि खे चवंदो त इहो सॼो रूंडे जो कमु आहे, रूंडो वॾो कमीनो शख़्स आहे। मुंहिंजे भाउ क़ासिम खे इन रूंडे फासायो आहे छो जो वलू खे मुंहिंजो भाउ क़ासिम कॾहिं बि न मारींदो छो जो उहो हुनजो सौटु आहे। जेको आहे वलू खणी केॾो बि गुनाह करे आहे भईया मुंहिंजो भाउ जेको आहे हुनखे कॾहिं बि न मारे आहे छो जो मुंहिंजो भाउ पंहिंजे सौट जो क़ातिल कॾहिं बि नथो थी सघे। ऐं उहो जाबिर ख़ान चवंदो त मां सभ खां पहिरियां मुंहिंजे भाउ खे छॾायां छो जो मुंहिंजो सॼो साह हुन में आहे। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सिकूब जेको आहे जाबिर ख़ान ते तमामु घणे गुस्से में हूंदो ऐं उहो चवंदो त मां जेको आहे क़ासिम खे करे मूंखे चवंदो मुंहिंजे भाउ खे इन मारियो आहे, इन खां ॿिए केर बि न मारियो हूंदो। त असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो कीमती कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़, थैंक्स फॉर वॉचिंग। जावेद अली जलालानी।